ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कयूं। पार्लियामेंट में आइनी तरमीम पेश करण बाबत रात हुकूमती वफ़द जी मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात थी आहे। ज़रियन मूजिब मौलाना फज़लुर रहमान खे आइनी तरमीम में सहकार जी दरख़्वास्त कई वई आहे। ज़रियन मूजिब मौलाना फज़लुर रहमान अॼु पार्टी सां सलाह मशवरनि बाद जवाब ॾियण जो यकीन ॾियारियो आहे। JUIF जा पार्लियामेंट में 13 वोट फ़ैसिले जी हैसियत अख्तियार करे विया। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। पार्लियामेंट में आइनी तरमीम पेश करण बाबत रात हुकूमती वफ़द जी मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात के हवाले से अवांखे आगाह कयूं पिया। ज़रियन मूजिब मौलाना फज़लुर रहमान के आइनी तरमीम में सहकार की दरख़्वास्त कई वई आहे। ज़रियन मूजिब मौलाना फज़लुर रहमान अॼु पार्टी सां सलाह मशवरनि बाद जवाब ॾियण जो यकीन ॾियारियो आहे। वधीक अवांखे इहो अपडेट कंदा हलूं त JUIF जा पार्लियामेंट में 13 वोट फ़ैसिले जी हैसियत अख्तियार करे विया आहिनि। अहम ख़बर आहे नाज़रीन सां शेयर कयूं पिया। पार्लियामेंट में आइनी तरमीम पेश करण बाबत रात हुकूमती वफ़द जी मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात थी आहे। ज़रियन मूजिब मौलाना फज़लुर रहमान के आइनी तरमीम में सहकार की दरख़्वास्त कई वई आहे। ज़रियन मूजिब मौलाना फज़लुर रहमान अॼु पार्टी सां सलाह मशवरनि बाद जवाब ॾियण जो यकीन ॾियारियो आहे। हवाले सां अवांखे ॿुधायूं त JUIF जा पार्लियामेंट में 13 वोट फ़ैसिले जी हैसियत अख्तियार करे विया आहिनि। अहम ख़बर आहे नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। पार्लियामेंट में आइनी तरमीम पेश करण बाबत रात हुकूमती वफ़द जी मौलाना फज़लुर रहमान मुलाक़ात कई आहे।